नाज़रीन भानसीदाबाद मां असां ख़बर शेयर कंदा भानसीदाबाद जे 300 खां मथे ॻोठनि में ॿोड़ जो पाणी बीठल आहे। रहवासी परेशानी के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 15 फुट पाणी बीठल हुजण करे हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। हिन वक़्तु मंछर जी पाणी जी सतह 117 RL ते पहुतल आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। भानसीदाबाद जे 300 खां मथे ॻोठनि में ॿोड़ जो पाणी बीठल आहे। रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 15 फुट पाणी बीठल हुजण करे हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगी महफ़ूज़ बणिजी वई। हिन वक़्तु मंछर जे पाणी जी सतह 117 RL ते पहुची वई आहे। भानसीदाबाद जे 300 खां मथे ॻोठनि में ॿोड़ जो पाणी बीठल आहे। रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। 15 फुट पाणी बीठल हुजण करे हज़ारे माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। हिन वक़्तु मंछर जे पाणी जी सतह 117 RL ते आहे।